ਸੂਹੀ ਮਹੱਲਾ ਚੌਥਾ। ਜਿਸਨੋ ਹਰ ਸੋ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਏ, ਸੋ ਹਰ ਗੁਣਾ ਰਵੈ। ਬਸ ਇੱਥੇ ਅਸਾਂ ਤੇ ਹਰੀ ਸੁਪਰਸੰਨ ਜਗ ਬੈਠਾ ਹੂੰ ਚੋ जिसनु जयते हरि सुप्रसन्न थे, प्रसन्न सुप्रसन्न पूर्ण प्रसन्न थे, वो छा कंदो, उनको छा कराइंदो चो सो हर हर गुणा रवै। सो हर गुणा रवे, वो हरि जा गुण गाइंदो असां छा करियां। जिसनु हर सुप्रसन्न होए सो हर गुणा रवे, और इहो कम कहें बस हेॾे रिश्वत चुनाव जो सर्टिफिकेट कोन्हे पैसा ॾेई करे पोइ छा थी पवंदो। सो भगत सो परवान। कबूल थियो ऐं उहो भगत थी वियो बहुत न सिर्फ़ संतनि जे संग में संत थींदो, भगतनि जे संग में भगत थींदो। सो भगत सो परवान। श्री राम। कोई दिक़त ई कान्हे, काई मिलावट ई कान्हे, कोई न अखरनि जो अर्थ आहे बसि, बाक़ी तो गुरु जाने। हाँ तिसकी महिमा क्या वर्णीय। तिसकी महिमा क्या वर्णीय, केड़ी वर्णन कजे कंहिंजी कंहिंजी ॿुधो। हाँ जिसके हृदय वसिया हर पुरख भगवान। जिन हृदय में भगवान भगवान असांजे हृदय में वसे, शैतान वसे पिया न मन में छा 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 छा, त हिते जेकॾहिं भगवान वसे थो त हुनजी महिमा छा करणी, जंहिंजे अंदरि भगवान वसी वञे। श्री राम। हिन जे लाइ असांखे छा करिणो आहे। हा गोविंद गुण गाइए जीव लाए, सतगुरु नाल ध्यान। हा 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 ॿीहर चओ। गोविंद गुण गाइए जियो जियो लाए। हा हा गोविंद गुण गाओ पर जीअ नाल जीअ सां। सतगुरु नाल ज़बान न चयोसीं न, असांजो जीव न चयो न, जेको दिलि चऊं मन चऊं, जेका मन सां शइ कबी उहा दिलि सां शइ जेका कबी उनजी मज़बूती ॿी ईंदी। जीअं त ॿारनि किताब पढ़ियासीं, न पढ़ियो मां ई पढ़ियो, हलियो अंदरि वियो, अगरि आराम में वेही हिकु तोखे चई रुकिजी वञे, पोइ कहाणी कोन्हे तोखे हिस्ट्री ॿुधाइणी आहे, हिकु जुमिलो चई छॾे ॾे, उन जुमिले खे तुंहिंजी ॿुधी ॿुधो। पढ़ण वारो ईअं करे थोरो पढ़ी रुके, असां जंहिंसां सोचो वञणु सोचण जी ॻाल्हि आहे न, हिकु हिकु सोचण जी ॻाल्हि आहे न। पढ़ंदो त ॿारनि किताब पढ़जी वियो, ठुक ठुक में फ़ैसिलो थियो पियो आहे सॼो। मां ॾाढो पढ़ंदो न पढ़ी आयुमि, छो थोरो ध्यानु ॾियणो आहे बसि, मां अॻ में सेखारींदो पाण तव्हांखे रस्तो मिली वेंदो। थोरो 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 पढ़ो, पूरे करण लाइ न पढ़ो, हिन अखर में सां छा थियो, किथे अॻिते लड़नि था, इएं न। मां त तव्हांखे हथो वठी हलां थो। हा ॿीहर चओ। गोविंद गुण गाइए, गोविंद गुण गाइए, गोविंद जा गुण गायो जीअ नाल। सतगुरु सतगुरु नाल ध्यान। सतगुरु जो ध्यानु करे गोविंद जा गुण गायो। प्रभु गवाए थो न, दिलि जा कयो, दिलि जा कयो। हा पोइ कंदासीं न, बसि थियो पियो आहे, कंदा पिया असां, इहो बणियो रहे प्रभु कृपा। हा सो सतगुरु चइबो न साईं, नातो जोड़ियो थी, नातो तॾहिं त असां आहियूं, हे आया आहिनि ॿिया न आया आहिनि न, हुजनि पिया सुठा संसार में, जेके हितां आहिनि उहे सुठा न। तव्हां पाण खे भाया न, मां ई छो चवां, भला भागनि असांजा। हा सो सतगुरु सा सेवा सतगुरु की सफल है। हा सो हा सो सतगुरु उहो ई सतगुरु, सा सेवा सतगुरु, सा सेवा सतगुरु की सफल है। सफल है जिसते पाइए परम निधान। परम खजानो, निधान माना अरे परमात्मा जे नाम जहिड़ो परम खजानो ॿियो छा थींदो। संतनि वटि ॿियो कहिड़ो खजानो आहे, फिर त सभु खजानो रूम में अचनि था न वटि, छो जो परम खजानो पियो आहे न। ॾियण वारा ॾेई आहे, छा ॾेई आहे, तोखे कंहिंजो भाई ॾियणो आहे, तुंहिंजे मन में इहे अचे मां ॾियां थो, छोकी कंहिंजो भाई ॾेई वञ,
अड़े तूं वधे थो तॾहिं थो ॾियनि न पुटनि ॾींदो सुञो ॾींदो ग़रीब ॾींदो छा करे इहो त भुल थो अची अचे तुंहिंजे हिक जे करे हे सॼा कारखाना किरोड़नि जा हलनि था पर हा संतनि जो कारखानो त हिकिड़ो ॾींहुं हलाए त ख़बर पइजी सेलनि लाइ तूं प्लेटा कढी छॾी त मां वॾो आदर थो कयां जंहिंजा रोज़ भंडारा हलनि था अञा वॾो सोचो ई नथो पए सेल तोड़ींदा न असां लाइ छा मान थिए थो अड़े छा मान थींदो आहे हिते सर्व मान आहे रोज़ मान आहे असांजा 6-7 जा हिते बंदोबस्त जल पाणी जा रखियल आहिनि अची थो वठि ॿाहिरि कंवरराम ऑफिस में मोहन जे ऑफिस में 12 नंबर में मां वटि एतिरा जल पाणी जा आदर थियल आहिनि किथे तूं पुॼ पहिरियों जल पाणी थींदो किथां थींदो किथे ॾिसंदो ईअं छॾा किथे थिए बि सही किथे पुछण बि छॾो थिए तूं किथां आहियां ख़बर बि कान्हे आयो मूंखे घर छाण थियो थोरो अखियूं खोले ॿुधी जूं सा सदगुरु की सेवा सफल है जैसे पाइए परम खजाना सदगुरु की सेवा सफल थे जिन्हें परम खजाना मिले तो हाँ जो दूजे भाए साकत कामना अर्थ दुर्गंध सरेव जो दे दूजे भाए दूजे माना ॿियो माना माया जे जो माया में मान बस इते माया इन जे चक्कर में सॼे संसार बीठल या माया लाइ मरे थो या मान लाइ मरे थो ग़रीब माया लाइ मरे थो ऐं मायाधारी मान लाइ मरे थो ठीक है न सॼी महिनत मान जे लाइ ग़रीब जी ज़ारी माया जे लाइ इन दायरे में सॼो जो हा साकत जो दूजे भाए ॿिए ख़्याल सां माया जेके कंहिं बि ख़्याल सां कामना वासना सभु विकार अची वियो हा साकत कामना मूर्खो कामना अर्थ दुर्गंध सरे विझे गंद गॾु थो करे सुगंध गॾु नथो करे सुठो कमु नथो करे गंद गॾु नथो करे दुर्गंध सरे विझे कामना जो परिणाम दुख आहे दुर्गंध सरे वेहे न तुंहिंजो कामना वासना जो फल दुख आहे अस्पताल कंहिंजी भरी पयूं आहिनि जवाब नथो मिले उन चाहियो असां बीमार थियूं अॼु जेका बि अस्पताल जो नालो खयो माना अरबे लॻंदा न पिया हे झोपड़ पटनि जा असांजे मन जे कामनाउनि वासनाउनि जे हे साईं मिलाए करके पोइ हीअ टेस्ट थी पवंदी केतिरा इन्हनि त बीमारियूं आहिनि अरे अगरि साॻियो ढोढो खा त बसि न दाल फुल्को खा बसि चांवर खा बसि पोइ जानकी सुबुह ॿुधायो पई शिमले जो न राति गुरमुख ॿुधायो त गुरुद्वारो हिकिड़ो नओं ठहियो आहे वॾो हैदराबाद में वियासीं चांवर ऐं दाल ऐं खटाण 3 शयूं मुंहिंजो फुल्के सां पोइ सब्जी थींदी आहे नथो मां घणनि खां पुछंदो नौजवान ईंदा आहिनि छा खाई आवां साईं चांवर ऐं दाल खाई आहे अड़े फर्स्ट क्लास थी वियो ॿिया आइटम छा आहे हेॾे हिकु सब्जी तव्हां खाई आयो जानकी ॿुधायो भई शिमले में टाइम सां कमु टाइम सां रोटी सुबुह जो राति जो हिकिड़ी सब्जी बसि हा माई कमला चवंदी हिकिड़े हमेशह सुखी रखिणो अथव त कंबो जो मेलो थियो उन में असां शुरू में अचूं असां घुमणु त मां लखनऊ न हुउमि ॿाहिरि हुउमि घणो ॿुधायो भई कमला माई आई जेका तुंहिंजी अध्यक्ष हिननि जी 4 धीअ 4 पुट चेराना मूंखे त अध्यक्ष इहा हुई सभिनी असां सत्संग कंदी त माई असां दरबार सत्संग करणु कंवरराम दरबार हा असां त कम ई विया प्रचार पोइ 4 बजे मां 8 बजे को माण्हू अचणु शुरू थींदा आहिनि मथो टेकणु घणो ॿुधाए पियो मूंखे बाबा तूं चई आहे न 4 बजे बसि साईं 4 बजे चई आहे त दरबार भरी पई असांजे रिश्ते जे इरादे जी मज़बूती बि त हुजे चङो चङो ॻाल्हि लिखी आहे परोपकार वारनि जी दादा लक्ष्मण ॿुधाईंदो कमला 1962 में साहिबनि खे 4 फेरा खाई करे गुरु महाराज खे पती करे छॾियो 62 में साहिबनि खे लाह फेरे करे पाण फिरी करे पती बनाए छॾियो
जाले ॿाहिरि वञे असांखे पुछणो न आहे, मां वरी हिते पंहिंजे घर वारे हुनजी शेवा में ॾेई छॾी, जेके शेवा में मां अहिड़ी योग्यता हुई आहे। 4 वॻा ठहियल खणी वेंदी, जाॾे वञे, 2 ॾींहं वञे, 5 ॾींहं वञे, 10 ॾींहं वञे, जेको थोरो मोटी थिए, वरी 4 वॻा ॿिया ठहिया पिया वञनि, काॾे ॾेई अचे ख़बर कान्हे। पंहिंजा वॻा वञा आहिनि ई आहिनि, 4 वॻा ॿिया ठहियल हुजनि, हे मां ॻाल्हि ॿुधायां। सुखी रखिणो हूंदो त दाल खाओ, हुन सां सभु चर्स न हुजे, सब्जी माना हिकु पेट माना हिकु। असां विसंदासीं, निज सां वारो आयो, पोइ हिकु फल ऐं खीर खाईंदो, हिकु फल ऐं खीर, चुकुरतां जो, अंब जो, सूफ जो, हिकु फल हिकु खीर। दुर्ग में मां रहियल हुजां, हिननि जो व्यस्थान हुते दुर्ग में आहे, ॾिठा नाले सां। हा, शाखा आया, मां थोरो मोह ॾिठो, कोमल ॾिठो मां, उमिरि चङी आहिनि, मां साईं विश्वनाथन तव्हां ख़ुशि हो, मां खां पुछो तव्हां ख़ुशि हो, मां सदाईं ख़ुशि आहियां। राष्ट्रवादी संत हुयो, बीमारी कंहिंजो नालो थींदो आहे, मां पियो चए, मां थोरो कोमल ॾिठो आहे, मां साईं ख़ुशि हो, मां खां पुछो तव्हां ख़ुशि हो, मां वजाए छॾिजे। इहो भरोसो परमात्मा ॼाणे चयो, हिकिड़ो सतपुरुष आयो आहे, असांजे अम्मा, असांजे मामे वारनि जो को कोन गुरू हुयो आहे, मामे ॿिनि वारनि जो, विश्वनाथ वारा। हा, हे ॿुधायो मां। ख़ैर, हिते विरानो हे त पोइ वधी आयो, माण्हू 2 टे ॼणा वेठा आहिनि, चयो संत अचो, तूं आयो, चयो भोजननि जो, चयो 9 बजे थियो आहे, तंहिं महिल अरदास पूरो करे 2 टे ॼणा वञी आरती साहिब ते वेठा, माइक जे पियो त सोरे करे, हरिओम, मां साईं कीअं, तव्हां कूड़ बि ॻाल्हाईंदा हुया? अरे साईं, तव्हांजे चयो, मां तव्हांखां पुछियो आहे कंहिं महिल टाइम रखियो अथव सत्संग जो, तव्हां 9 बजे अचो, मां 9 बजे शुरू कयां थो, कूड़ बि ॻाल्हाईंदा हुया? मारे रखे, जेके आहियूं गॾु त छॾ, मोकम रात श्री राम। बसि हाणे शब्द पूरो करण था, ॿुधो। जो दूजे भाए साकत, अर्थ कामना अर्थ दुर्गंध सरे वंदे, निफल सो निफल सब अज्ञान। निफल हलियो वेंदो, इहो सभु अज्ञान आहे, अखियूं मुटे करे कूड़ो वेहणु, अड़े कंहिंजे कम अचो न, ॻाल्हायो न, मुड़ंदो भेणा, अखियूं ॾिठा सत्संग में छा जो अखियूं मुटी वेंदियूं आहिनि, पंहिंजे एकांत में वेहो, अखियूं मुटे न, खोड़े वेहो न, जीअं साधना में वेहंदो आहे। इहो सभु वक़्तु सिखिजे साधना खां, सत्संग कीअं वेहजे, इहो साधना खां नुक़्तो सिखिजे, न मज़ाला ई झूठो ईंदो, मज़ाला बुख वञे लॻंदी, 6 घंटा वेठा आहिनि, कंहिंजी ॻाल्हि ग़लति मां बयानु थो ॾियां, जॻ परिस्थिति थी विया उहो जिते कोई जाॻितो हुते नगर जॻायो, पहिरें भेरे में घर घर सतनाम, अखियूं खोलणु सिखो, जो गंगाराम चवंदो आहे, अखियूं मूटियो, हिकु अलाह नज़र अचे, अखियूं खोलियो त सभु नज़र अचे, प्रभु जी प्रकृति खे ठाहे ॾिसो, प्रभु छा ठाहियो आहे, हर हिक सां मोह, हर हिक सां प्यारु कयो, हे बदमाशी छॾियो, अखियूं मूटी करे वेहणु, सभु नेफल सभु अॻियां, बसि वरी अर्थ ॿुधाइणा आहिनि ॿियनि खे। हा, जिसनो प्रतीत होवे, तिसका गाविया थाई पवे, उन्हनि जो ई ॻाइण ठाहे पवंदो, जंहिंजी निश्चयात्मक, जंहिंखे सिक ऐं प्रीत गॾे करे चइजे, निश्चयात्मक हिसाब चवंदा। हा, सो पावे दरगह थोरो वराए, जिसनो प्रतीत हो, प्रतीत माना सिक ऐं प्रीत गॾे, उनखे प्रतीत चइबो, तिसका गाविया थाई उनजो ई ॻाइण ठाहे पवंदो। सो पावे दरगाह मान, दरगाह में मान पाईंदो, हिते वञो, जीअं भगत साहिब जन गोबिंद जो ध्यानु करे बसि हा जेका गांधी जे लुक्स पार्क में काथे ख़लक मां बि हेॾी हस्ती जी वर्ड फेमस भगत साहिब जन साॻे सां आयल, खणण वारा कहिड़े बि नमूने सां खणनि, सचाई जेका आयल आहे त
ਉਹ ਮਹਾਤਮਾ ਗਾਂਧੀ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵਚਨ ॿुधण आया वेठा स्टेज ते वेठा हुनखे विहारियो मान भरिया कलेक्टर साहिब ॾाढा सभु अञा मञींदड़ थिया हा पोइ ख़ल्क जो शोर न पियो बंदि करे छो त ॻाइण जो त वास्तो कोन हो स्पीच जो वास्तो उते महात्मा गांधी खे चयो असां हिन स्टेज ते हिकिड़ो अहिड़ो शख़्स वेठो आहे जेकर तव्हांजा आॻियां थिए तो भॼन ॻाईंदो इहे सभु शांति थी वञे अच्छा लियाओ हुनखो मुंहिंजो क़ीमती शब्द हो साईं गांधी शब्द ॻाल्हाए ॻाल्हि आहे जिन शब्द जो मुल्क कयो आहे शब्द उन जो मुल्क कयो आहे जिन समय जो मुल्क कयो आहे समय उनखे अमलो बणायो आहे समय जो क़दुरु कयो टाइम जो श्री राम मां को घणी देरि में देरि थी वञे तव्हां सभु टाइम सां पहुचो वांदो माण्हू हमेशह सीरियल हूंदो हा तो भगत साहब को वठी आया भगत साहब को वठी आया बसि हिक ॿिए सां नमस्ते थी बसि हिन कन ते हथु रखी करे थोड़ी हा जे कयूं बसि हा में शांति थी वई सलोक कंहिंजो भॼन कंहिंजो हा इहे विशेष भगत साहिब ॻाल्हियूं कयूं वेंदियूं हिकु ॿार जीआण जी ॿियो हे महात्मा गांधी हिकु हकड़ सां शांति करणु हा मां छा चयो तो पहिरीं खां में प्रतीत जिसनूं प्रतीत होवे तिसका गाव्या ठाए पवे ठाए पो माण्हुनि में बि ठाए पियो हर हिक जे दिलि में उथण न थिए पर पावे दरगाह मान हा जो बिन परतीती कपटी कूड़ी कूड़ी अखी परतीत नथो कूड़ी 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 अखी मूटी वेठो आहे पाण खे भाइण जे लाइ मां कुझु आहियां अरे गुरू जे वेठे तूं कुझु भाइयो त सत्यानाश थो करे गुरू सभु कुझु आहे मां चरणनि जी धूड़ हा उनका उतर जाएगा झूठ गुमान गुमान झूठ सॼो ज़ाहिर थी पवंदो त तोखे कहिड़े ख़्याल सां बंदि करे वेठो सुठो न लॻंदो आहे बदमाशियूं छॾियोसीं सचाई सां हिक ॿिए जे कमु अचो असां जेके घड़ी आहियूं हिक ॿिए सां मिली वठूं वरी केरु केर सां मिले थो त जहिड़े मर्दो माना अचे पाण खे हा जेता जीव पिंड सब तेरा जेता जीव पिंड सब तेरा प्रभु खे आख़िर में प्रार्थना कंदा ध्यान सां ॿुधो जेता जीव जेको तूं जीव ॾिनो आहे पिंड ॾिनो आहे हा जेता जीव पिंड सब तेरा तुंहिंजो आहे सभु तुंहिंजो तूं अंतरजामी पुरख भगवान तूं अंतरजामी आहे तूं पुरख भगवान हा दासन दास कहे जन नानक जेहा तू कराए तेहा हों करी वख्यान जेता जीव बन सब तेरा तू अंतरजामी पुरख भगवान दासन दास कहे जन नानक तुंहिंजा दास जेके मञींदड़ आहिनि संत लोग भगत लोग मां उन दास थींदा जेकर तुंहिंजी शेवा में आहिनि मां उन दास थी उन में रस्तो मिलंदो त कीअं सतगुण खे राज़ी कजो दासन दास कहे नानक जा तू करावे जेहा तू करावे कराए है जेकी तू कराईंदे मां उहो कयां करावे तेहा करी वख्यान मां व्याख्यान उहो करां थो जहिड़ो व्याख्यान तूं चएं त मां उहो कयां मां पंहिंजो व्याख्यान कोन्हे श्री राम आत्मा जो आवाज़ आहे आत्मा जो आवाज़ बोल गुरु नानक